ऐं हज़रत आदम खे इहा बि ॻाल्हि विसरी वई हुई त रब ॾिनो इल्मु त घणेई ॾिनो पर रब जॾहिं चाहे तॾहिं ॻाल्हि विसरियो वञे। हाणे इहा ॻाल्हि विसरी वई, हाणे बसि इन ई अफ़सोस में आहिनि त मोटी जन्नत में वेंदुसि अलाए कोन वेंदुसि, इन ई अफ़सोस में। जॾहिं अफ़सोस हद खां घणो थियो तॾहिं रब जी रहमत आई जोश में, रब जी रहमत आई जोश में। अल्लाह ताला वही नाज़िल फरमाई जंहिंजो ज़िक्र क़ुरान में आहे। अल्लाह ताला खुश खबरी दींदे फरमायो मुंहिंजा मुक़द्दस पैगंबर फिक्र मत कर, तूं फिक्र म कर, तूं ईअं तो समझे त छा मूं तोखे हमेशह लाइ जन्नत मां, न न, हमेशह मां तड़ियल शैतान तोखे हमेशह लाइ, तुंहिंजी औलाद खे बि हमेशह लाइ जन्नत मां ॿाहिरि कोन कढियो आहे। पर मुंहिंजा मुक़द्दस पैगंबर ॿुध ऐं पंहिंजी औलाद खे ॿुधाए। पोइ उन ई किसे जो क़ुरान हीअं थो बयानु करे, इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन, सुभान अल्लाह, बेशक इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन। रब चयो ऐं औलाद आदम, ऐं मुंहिंजा मुक़द्दस पैगंबर आदम, वञो पिया ज़मीन ते सिर्फ़ एतिरे लाइ, अवां जॾहिं उते वेंदा त पोइ अवां वटि हिकिड़ो हादी ईंदो, हिदायत खणी ईंदो, उहो अवां खे वरी अची जन्नत जी वाट ॾसंदो। सुभान अल्लाह। आया आयो जन्नत में, वरी मोटी जन्नत में वञण वारी वाट जी आंखे ख़बर कोन पवंदी, पर मुंहिंजो आमद करम थींदो। अवां वटि मुंहिंजा हादी ईंदा, हिदायत खणी ईंदा, अवां वटि मुंहिंजा रहबर ईंदा, ऐं उहे रहबर अची अवां खे वरी इहो ॾस ॾींदा त मोटी जन्नत में वञणो आहे त वाट हीअ। सुभान अल्लाह। हादी ईंदा, हिदायत बि खणी ईंदा। रब चयो हादी भले हूंदा पर उन्हनि वटि हिदायत रब चयो मुंहिंजी हूंदी। सुभान अल्लाह। अमन तबिया हुदाय, अल्लाह ताला चयो पोइ जंहिं जंहिं शख़्स मुंहिंजे उन हादी जी हिदायत खे मञी ऐं उन हादी जी ॾसल वाट मथे हलियो, ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, जन्नत त ठहियो मुंहिंजो वली थी ऐं पोइ वॾी शान से जन्नत में ईंदो। सुभान अल्लाह, बेशक। हाणे जेकॾहिं ॻाल्हि ॻरी थी हुजे न, थोरी आसान कंदो हलां, यानी आसान कंदो हलां। साफ़ लफ़्ज़नि में रब फरमाए छॾियो त थी त सभई आया आहियो, पर हिते आया वाट जी ख़बर हुई कोन। वरी अल्लाह करम कयो जो अल्लाह हादी मोकिलिया, 1,24,000 नबी हादी थी आया। 1,24,000 नबी, सभई नबी हादी थी आया, रहबर थी आया। उन्हनि अचण जो मक़सदु इहो हो त इंसाननि खे उन्हनि जन्नत वारी वाट ॾसी, ऐं पोइ उन वाट ते जेके बि हलिया सिधा जन्नत में। सुभान अल्लाह। उन ई वाट खे क़ुरान चयो सिराते मुस्तक़ीम, क़ुरान चयो इहा वाट सफ़ा सिधी। सफ़ा पर कहिड़ी? असां वारी पसंदि कयल न, दुनिया जी ॾसियल न, पर उहा वाट उहा जेको नबीअनि सॻोरनि ॾसी, ऐं उन ई वाट जो नालो आहे सिराते मुस्तक़ीम, सिधी पई वञे, सफ़ा सिधी। सफ़ा का बि उन में ब्रेकर आहिनि ई कोन। ही जेके हिते रोड उन्हनि में वरी ब्रेकर ठाहिनि, हिन वाट में ब्रेकर आहे कोन। अची वियो को वाट ते ऐं पोइ जेकॾहिं हलियो सिधो उन वाट ते त हाणे का बि शइ उनखे जन्नत जे दाख़िले खां रोके नथी सघे। तॾहिं त शाह साहिब चयो, ओ अल्लाह जा बाना, तूं पंहिंजी क़िस्मत ते नाज़ कर, शुक्र जा सदका, शुक्र जा सजदा कर जो अल्लाह पाक तोखे उहा वाट ॾिनी। तो जॾहिं कलमूं पढ़ियो तॾहिं तोखे उहा वाट मिली। हाणे तूं मुधल या गुमराह कोन्हे, तोखे वाट मिली चुकी आहे। तॾहिं त शाह साहिब चयो वठो वञ वाट। सुभान अल्लाह। तोखे वाट मिली वई, वॾी ख़ुशि नसीबी आहे या न? अरबें खरबें आहिनि जंहिंखे कोन मिली। हा, मिली बि कोन, छो त रब कोन ॾिनी, अल्लाह जे हबीब कोन ॾिनी, तोखे मिली, तोखे वाट मिली। शुक्र कर रब जो। बादशाहनि खे कोन मिली, वज़ीरनि खे कोन मिली, अमीरनि खे कोन मिली, लखपति, अरबपति, खरबपति, पदमपति, न मालूम कहिड़ा पति, पर उन्हनि खे वाट कोन मिली। पर ऐं झंग में रहण वारा फ़क़ीर, तोखे वाट मिली। सुभान अल्लाह।
तोखे वाट मिली तो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो पाक कलमू पढ़ंदई तूं अची वे उन सिराते मुस्तकीम मथे अची वे वाट मथे हाणे तूं दुआ बि घुरंदो हल हलंदो हले हिन सिरातल मुस्तकीम मुंहिंजा रब वाट ॾिनी अथई त हाणे वाट ते तूं हलाए सुभान अल्लाह वाट ते बि तूं हलाए तॾहिं शाह साहिब चयो वठियो वञिजे वाट वठियो वञिजे कंध म फेरज केॾांहुं वाट छॾण त ठहियो हेॾां होॾां निहारे मतां छो त निहारे उहो जंहिं वटि ही वाट न हुजे हिन वाट जे छे ते जन्नत सुभान अल्लाह अहिड़ी शइ जंहिंखे मिलणी हुजे उहो छो हेॾां निहारे छो हेॾां निहारे हेॾां होॾां जेकी आहे सभु शैतान जो यानी हिकिड़ो मुंड पखेड़ियल आहे उन में चमक कुझु कोन्हे सभु धोखा आहिनि वठियो वञिजे वाट कंध म फेरज सुभान अल्लाह हिते हिकिड़ो सवाल पुछां जे इजाज़त हुजे त असां कंध फेरिया या वाट छॾी के वरी चवनि पिया कंध फेरिया अलाही कॾहिं छॾी हक़ीक़त खिलण जी ॻाल्हि कोन्हे सोचण जी ॻाल्हि आहे हा हद थी वई शाह साहिब चयो वाट छॾण ते ठहियो पर वाट जेका तोखे मिली उन वाट ते हलंदे न हेॾां निहारिज न होॾां निहारिज ऐं जे निहारंदे त थींदो छा शाह साहिब फ़ैसिलो बि ॿुधाए छॾियो चई वठियो वञिज वाट कंध म फेरज केॾांहुं ऐं जे कंध फेरंदे त लोणे फेर लपाट लॻंदी लतीफ़ चए बेशक इहे अॼु जेके लपाटूं लॻनि पियूं न इहो तॾहिं लॻियूं जॾहिं कंध फेरिया आहिनि कसम रब जी जन जी नज़र उन वाट मथे हुई उहे मदीने में रहंदा हुआ कैसर किसरा पंहिंजे मुल्क में कंबंदा हुआ सुभान अल्लाह बेशक छो त उन्हनि वाट कोन छॾी हुई ऐं उन्हनि कंध बि हेॾां होॾां कोन फिरायो का बि कमी कोन हुई सॼी दुनिया जूं बहारूं उन्हनि जे अॻियां हुयूं धन दौलत उन्हनि जे अॻियां हो पर कसम रब जी अलाह जे हबीब जे दीवाननि कंहिं शइ ॾे नज़र खणे निहारियो ई बि कोन चऊं छो निहारियो तो जेॾा तूं फानी असांखे रब ॾिनो सो सभु बाक़ी सुभान अल्लाह बेशक हाणे बाक़ी जी ख़बर कोन्हे सभु आहिनि फिदा फानी मथे हर को फिदा फानी मते इन फानी न कंहिंसे वफ़ा कई ऐं न कंहिंसे वफ़ा कंदी इहो सभु धोखो आहे कामयाब उहो ई आहे जंहिंखे वाट मिली ऐं उन ई वाट ते हलंदो रहियो रब चयो हादी ईंदा केरु ईंदा हादी खे असीं चऊं रहबर माना वाट ॾसंदड़ जेको वाट ॾसे न उहो रहबर सभई नबी सगोरा आया हादी थी ऐं उन्हनि जे आख़िर में आया ॿिन्ही जहाननि जा सरदार जॾहिं पाण करीम आया तॾहिं अलाह पाक चयो त हाणे हिते नबूवत जो दरवाज़ो बंदि छो त ख़त्म नबूवत जो ताज पहिरे मुस्तफ़ा आयो सुभान अल्लाह ख़तमुल मुरसलीन थी मुस्तफ़ा आया हाणे को नबी कोन ईंदो तॾहिं सवाल पैदा थियो त पोइ रहबरी केरु कंदो रहबरी केरु कंदो तॾहिं रहमत जवाब ॾिनो रहबरी नबी जा नाइब कंदा सुभान अल्लाह नबी कोन ईंदा क़यामत ताईं माण्हू रहंदा उन्हनि खे वरी वाट ॾसण वारे जी ज़रूरत पेश ईंदी रब चयो अवां वाट छॾी अवां मुंहुं मोड़िया पर मुंहिंजी रहमत अवां खे कोन छॾियो क़यामत जी सुबुह ताईं नबी सगोरे जा नाइब विलायत जो ताज पहिरे विलायत जो नूर खणी ऐं पोइ को कादरी थी को नक्शबंदी थी को सोहरवर्दी थी ऐं को चिश्ती थी अवां जे विच में ईंदा कम उहो ई कंदा जेको नबी सगोरा कंदा रहिया सुभान अल्लाह बेशक त साबित छा थियो वली बि सभु रहबर जेके सचा वली आहिनि से बि सभु हादी इहे बि इन ई आयत जे मज़मून में अचनि था रब चयो इमा यातियन्नकुम मिन्नी हुदन माना हादी नबी बि हुआ हादी वली बि आहिनि नबी सगोरा हादी हुआ मुस्तकिल ऐं ही वली सगोरा हादी आहिनि नबीअनि जी अता से ऐं नबीअनि जा नाइब थी तॾहिं तव्हां पाण ॿुधो हूंदो महबूबे सुभानी कुतुबे
रब्बानी शहबाज लामकानी पीराने पीर दस्तगीर रोशन जमीर फरमाइन था कुल वलीन लहू कदमू व इन्नी कुल वलीन लहू कदम व इन्नी अला कदम नबी बदरिल कमाली। सुभान अल्लाह बेशक। फरमायो तो जेतरा नबी वली आया हर वली के न की नबी जे कदम ते ऐं पाण फरमायो आऊं आहियां मुंहिंजे आका मुहम्मद रसूलुल्लाह जे कदम ते। सुभान अल्लाह बेशक। साबित थियो रहबर रसूल सब रहबर ऐं रसूलन जी अता से नाइब थी सब वली बि रहबर। हाणे ॻाल्हि यादि कजा नबी सब रहबर पर असांजो आका ॿिन्ही जहाननि जा सरदार सभिनी नबीयनि जा नबी ऐं नबीयनि में को असांजे नबी जहिड़ो कोन्हे हू नबी रहबर हुआ उन्ही रहबरनि में को असांजे आका जहिड़ो कोन्हे ऐं हेॾा वली बि सभु रहबर आहिनि पर सभिनी वलीयनि में को अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो कोन्हे। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत। मुक़ाबिलो कोन्हे साईं मुक़ाबिलो थी सघंदो ई कोन नबी नबी आहिनि पर सम्झाइण जे लाइ अर्ज़ु पियो करियां छो त महबूब सुभाणे जी शान बयानु करणी आहे तॾहिं त जेकॾहिं कुझु बि न चऊं त मौलाना रूम जो हिकिड़ो बैत ई काफ़ी आहे। रब अकुल ॾे सम्झ ॾे मौलाना रूम वेड़े सेड़े सभई शानूं गॾु करे हिकिड़े बैत में अहिड़ो त अक़ीदो ॾेई छॾियो जो माला माल थी वियासूं। सुभान अल्लाह। मौलाना रूम थो फरमाए गौसे आज़म दरमियाने औलिया गौसे आज़म दरमियाने औलिया चू मुहम्मद दरमियाने अंबिया। फरमायाऊं त रब तौफ़ीक़ ॾे मक़ाम मर्तबो महबूब सुभाणे जो सम्झणो हुजे त हाणे हिन ॻाल्हि मां सम्झ जीअं ॿिन्ही जहान जे सरदार जी शान नबीयनि में निराली ऐं नबीयनि में ऊंची आला आहे तीअं तमामु वलीयनि में पीराने पीर दस्तगीर जी शान सभिनी वलीयनि खां ऊंची आला। सुभान अल्लाह बेशक। नबीयनि में को असांजे नबी जहिड़ो कोन्हे ऐं वलीयनि में को पीराने पीर दस्तगीर जहिड़ो कोन्हे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जीअं ॿिन्ही जहाननि जा सरदार तमामु वलीयनि जा सरदार ऐं सुल्तान आहिनि तीअं महबूब सुभाणी तमामु वलीयनि जा सरदार ऐं सुल्तान आहिनि। सुभान अल्लाह बेशक। एॾो शान रब अता फरमाए एॾो शान। अलकाब जेकॾहिं ॾिसूं न अलकाब अलकाब कोन सम्झंदा ॿुधो ज़रूरु हूंदो पर अलकाब बि जॾहिं को माण्हू वेही ऐं कलाक ॾेढ कलाक सिर्फ़ु कोशिशि करे त मन सम्झनि त लक़ब कंहिंखे चइजे ऐं लक़ब मज़ा बनियो अलकाब इहो बि हिकिड़ो अलॻि उनवान लफ़्ज़ लफ़्ज़ त सम्झाइबा कोन ॻाल्हाईंदा वेंदासूं हूंदो शौक़ु त कंहिंखां पुछंदा त मौली साहिबु हीउ लफ़्ज़ चयो सम्झ में आयो कोन कंहिं आलिम खां वञी पुछंदा उहो ॾसींदो पर पुछूं तॾहिं न असां वटि वरी पुछण जी आदत कोन्हे उन में वरी माण्हुनि खे शर्म थिए। ॿियो त ठहियो नमाज़ूं पढ़ंदे 60 वरिया थिया सही करण जी तौफ़ीक़ ई कोन थी पुछंदा तॾहिं सही थींदी न ओ जीअं सिखिया ईअं सॼी उमिरि पढ़ंदा रहिया। सही कजे क़बूल तॾहिं थींदी जॾहिं सही हूंदी ऐं सही तॾहिं थींदी जॾहिं पुछंदा ऐं पुछंदा बि उन वटां जेको पढ़ियलु हुजे अनपढ़ खां न ऐं पढ़ियलु जेको आहे उन में ईअं कोन्हे त मदरसनि मज़ा थी आयो त पढ़ी बि आयो इहो ज़रूरी कोन्हे की मदरसनि मां थी आया अचे अखर ई कोन्हे पढ़िया ई कोन्हे अचे किथां पढ़िया ई कोन भले मदरसनि जो ॾोह कोन्हे हमरा पढ़ियो ई कोन हाणे उस्ताद छा कनि पीर छा कनि हिन जो इरादो ई कोन हिन करे किताब पढ़े कोशिश ई कोन कई पोइ जॾहिं कंक थिया चऊं ॿधायो पटको त हिकिड़ी जाइ त ख़ाली थिए। इल्मु वॾी शइ आहे वॾी शइ आहे। महबूब सुभाणी हाणे थोरो ज़िक्र थो करियां महबूब सुभाणी जो जंहिं लाइ महफ़िल सजी आहे महबूब सुभाणे जो ज़िक्र शान एॾी ऊंची एॾी आला रोज़ जलसा करियूं न असां वरी उमिरि ख़तमु थी वेंदी महबूब सुभाणे जी शान ख़तमु थींदी कोन। एॾियूं त वॾियूं शानूं एॾियूं करामतूं एॾा वरी एॾा ऊंचा आला मक़ाम जो सम्झण खां बि ॻाल्हि ॿाहिरि आहे या न
महबूब सुभानी जो हिकिड़ो लक़ब आहे शहबाज़ ला मकानी। ॿुधूं पिया न, हींअर मूं बि पढ़ियो हो शहबाज़। हाणे शहबाज़ चइजे कंहिंखे बाज़ खे। शहबाज़ हिकिड़ो बाज़, ॿियो शहबाज़। बाज़ नंढड़ो, शहबाज़ चइजे उनखे जेको तूफ़ाननि जा मुक़ाबला करे। सुभान अल्लाह। ऐं शहबाज़ हेठि वेहंदो ई कोन, डूंगर जी चोटी ते हूंदो। हेठि हेठि वेहण उनजी शान जे ख़िलाफ़ आहे, शान जे ख़िलाफ़ रहंदो ई डूंगरनि मथे। हाणे उनजो कमु छा? जॾहिं तूफ़ान ॾिसंदो तॾहिं तूफ़ान जे साम्हूं उॾंदो। यानी उनजो कमु तूफ़ान सां टकराइण, मुक़ाबिलो करणु। अवां तारीख़ पढ़ी ॾिसो, मुस्तफ़ा जो ग़ुलाम बाज़ न शहबाज़ हो। सुभान अल्लाह। अवां जेके मुंहिंजे साम्हूं वेठा आहियो सभई शहबाज़ हुआ, शहबाज़नि जी औलाद हुआ, तूफ़ाननि सां टकराइण वारा हुआ, मुसीबतुनि जो मुक़ाबिलो करण वारा हुआ, नफ़्सानी ख़्वाहिशात सां जंग करण वारा हुआ। नफ़्स हिकिड़ी ॻाल्हि कई, मोमिन कमु ॿियो कयो। वाह सुभान अल्लाह। बेशक अॼु सॼण सभिनी हथियार फिटा कया थी, जेकी तूं चई ईअं पियो कंदुसि। हाणे वो अज़ान पई थी, चई सुम्ही रहियो, ओॾे सुम्ही रहियो। वाह मुजाहिद मर्द, वाह सुभान अल्लाह। बसि सफ़ा एतिरे मथे हार मञे छॾी, किथे तुंहिंजी शान, तूं शहबाज़ ऐं हीउ नफ़्स वीचारो इहो तो मथे ग़ालिब थी वियो। हाणे जेकी इहो पियो चए, चई हीउ पेर, चई सदके पेरंदुसि। वाह शहबाज़, वाह माफ़ कजा, शहबाज़ वारो हाल त ॾिसो। शहबाज़ उहो जेको हिन नफ़्स सां मुक़ाबिलो करे। हाँ, नफ़्स दुश्मन आहे। इन नफ़्स लअम्मारतुम बिस्सू, ही सिवाय बुराई जे ॿी ॻाल्हि जो हुकुम ई नथो ॾे। ऐं मोमिन जो कमु आहे इन सां जंग करणु। इहो चए खा, हू चए कोन खेंदुसि, रमज़ान आहे थी जंग। इन चयो खा, मरी वेंदे उञ लॻंदी, चई मरां त भले मरां, पर तो सां जंग आहे। तूं तो चए न कोन कंदुसि, मुंहिंजे रब चयो आहे उन ते अमल। इहो जंग आहे, जंग। ऐं कामयाब उहे थिया जन इन जंग में फतह हासिल कई। सुभान अल्लाह। बेशक हाणे जे शिकस्त त ॾिसो, सफ़ा कमु आसान, ॻाल्हि ॻरी थी वेंदी। हाणे जेके सुनत जी तोहीन पिया कनि, इन हुकुम कंहिंजो मञियो? अलाह जे हबीब चयो मुठ जेतिरी ॾाढ़ी रख। हमरा सफ़ा कूड़ाए छॾी, कलमूं पियो पढ़े ऐं चए पियो मुस्तफ़ा जो ग़ुलाम, गौस जो दीवानो, फलाणे जो मुरीद, कादरी, नक्शबंदी, चिश्ती, सोहरवर्दी। रंग घणाई पियो नाला वठे, पर पाण पंहिंजे हथ से रंग त लाहे छॾियईं। रंग हूंदो सुन्नत जो, जेको क़बर में बि कमु ईंदो, हशर में बि कमु। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कूड़न जो चयो कंहिं? इन हमरा अंदरि वेठो आहे न, ही दुश्मन। इन चयो हमरा उन ई वक़्तु अमल करे छॾियो। हाणे हारियो या जीतियो? हारियो न। त हारण वारा जेके उन्हनि कॾहिं कंधु मथे कयो न। हार वारा जेके हुआसीं त ला लिकी घर में वेठा या फाई खाधऊं। उन्हनि जीअण जो हक़ ई कोन्हे। हारियल शइ ख़ुदा हार खां बचाए। मोमिन जी जीत इन में आहे त पंहिंजे नफ़्स से मुक़ाबिलो करे। नफ़्स चए ही कमु कर, हू चई कोन कंदुसि, उहो ई वली थिए थो, उन ई खे कामयाबी मिले थी। त सभई वली आहिनि हादी, सचा वली, सचा। हाणे हींअर त वरी तकलीफ़ इहा थी पई न, त जॾहिं ॾिठऊं क़ीमत घणी, त पोइ नकुली बि अची विया। शइ जी बाज़ार में डिमांड हूंदी त नकुल उन जी थींदी, जेका विकिजे ई न उन जो डुप्लीकेट केरु ठाहींदो? जेका शइ घणी विकबी, डुप्लीकेट उन जो ठही ईंदो। ऐं जेका अॻे विकिजे ई कोन थी, उन जो उहा ख़ुदि डुप्लीकेट जहिड़ी आहे। माण्हुनि जॾहिं ॾिठो, ऐं जॾहिं ॾिठऊं अहिड़ा त भई को हथ पियो चुमे, को पेर पियो चुमे, नज़राना ही हू, तॾहिं कुॾी पिया इन मैदान में। अॻियां वारा जेके तन ॾिठो ई कोन त आहे केरु, चऊं भले थो अचे, रंग त ओड़ो आहे, बसि क़बूल करे। अल्लाह जा बंदा, हिकिड़ा कूड़ा ॿिया सचा। शान उन्हनि खे मिले थो जेके सचा आहिनि। सुभान अल्लाह। क़ुरान बि चयो कूनू मां सादिकीन, कूड़नि से गॾु न, कूड़नि खां परे भॼो, जेके सचा आहिनि उन्हनि से गॾु थी वञो। सुभान अल्लाह। बेशक सचनि से गॾु थियण जो हुकुम आहे। त सभु सचा वली जेके आहिनि से रहबर, ऐं उन्हनि तमामु रहबरनि जे सरदार सुल्तान जो नालो महबूब सुभानी। सुभान अल्लाह। छो त हर वली खे विलायत मिले उतां पई। जेतिरा बि वली
ही जेतिरा बि मुबारक तरीक़ा उन्हनि तरीक़नि जा वॾा वॾा बुज़ुर्ग पर उन्हनि सभिनी खे फैज़ पियो मिले शाहे बगदाद जे दर तां सुभान अल्लाह अवा ईअं सम्झो त उहो ककर थियो वसनि सभु पिया पर भरिजो सभु बगदाद मां था अचनि सभु बगदाद मां भले उहो ककर कहिड़ो बि हुजे कारे रंग जो हुजे अछे जो हुजे चमकंदड़ हुजे नंढो हुजे वॾो हुजे उतर खां अचे ॾखण खां अचे जीअं ककरनि जा रंग जुदा जुदा हुजनि था तीअं फैज़ ॾियण वारनि जा रंग भले जुदा हुजनि कादरी चिश्ती शोरवर्दी पर इहे सभई ककर भरिजनि था बगदाद में अचो वसनि मुरीदनि जे दिलि ते सुभान अल्लाह अचो वसनि मुरीदनि जे सुभान अल्लाह उहे दिल बि कहिड़ा ख़ुशि नसीब जंहिं ते फैज़ जा मींहं उठा ऐं जॾहिं फैज़ जा मींहं वसनि तॾहिं अंदरि गुल ॿूटा गुलशन थी सुभान अल्लाह तॾहिं थींदा ईअं कोन थींदा तॾहिं त असांखे ज़रूरत आहे अहिड़नि हादियुनि ऐं रहबरनि जी उहे रहबर ई पंहिंजे दिलि में ला इलाहा इल्लल्लाह वारी ॿूटी जेका आहे उनखे अहिड़ो त मज़बूत लॻाए पाणी था पीआरनि जंहिंजे बारे में कंहिं आशिक़ चयो इन अल्फ अला चुंबे दी ॿूटी मन विच मुर्शिद लाई हू सुभान अल्लाह बेशक अल्फ अला चुंबे दी ॿूटी मन विच मुर्शिद लाई हू नफ़ी इस बात दा पानी मिलिया वाह वाह सुभान अल्लाह नफ़ी इस बात दा पानी मिलिया हर रगे हर जाई हू सुभान अल्लाह अंदर बूटी मुश्क मचाया जान फुलन ते आई हू ही अंदर बूटी मुश्क तॾहिं मचाईंदी जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जो पाणी पीआरंदा सुभान अल्लाह ऐं ला इलाहा इल्लल्लाह वारो पाणी तॾहिं उन ॿूटी खे कमु ईंदो जॾहिं उन ॿूटी खे कंहिं मुर्शिद पोखी हूंदी वाह सुभान अल्लाह अल्फ अला चुंबे दी ॿूटी अल्लाह करे इहा ॿूटी सम्झ में अचे ऐं को अहिड़ो तलाश करियूं जेको उन ॿूटी खे दिलि में पोखे ऐं पोइ चए हाणे पीआर ला इलाहा इल्लल्लाह जो पाणी ऐं जॾहिं पाणी पीआरंदो तॾहिं कसम रब जी अंदरि गुलज़ार थी वेंदा अंदरि गुल फुल टिड़ंदा पोइ उन्हनि जी ख़ुशबू सॼे जग में फैलिजी वेंदी उन ख़ुशबू वारो बगदाद में हूंदो ऐं उन जी बू ख़ुशबू सॼे जग में हूंदी सुभान अल्लाह बेशक सभई हादी सभई रहबर महबूब सुभानी सभिनी जो सरदार ॼापंदी ॼाम हुआ न हाणे तो इशारा कंदो हलां घंटो त थी वियो न साईं थी वियो न न हिकिड़ो घंटो थियो या न त ईअं वक़्तु ॾसंदा हलो ऐं त घणो कंहिं मथे वज़न बि न थिए ऐं को के माण्हू सभई बराबरि त कोन हूंदा न के कमकार वारा हूंदा सॼो ॾींहुं कमु करे आया हूंदा सुभाणे वरी बनियूं ॿारहा हींअर वरी कम जी भीड़ पई हले अलाह सभिनी खे तौफ़ीक़ ॾे ही अवां जेको हेतिरो वेठा ऐं अवां ही मूं वारो हुल जेको हो इनखे बर्दाश्त कयो इन जे लाइ आऊं अवां जो थोराइतो आहियां अलाह पाक अवां खे इन जो यानी ॿीणो अजर अता फरमाए ॿीणो अजर अता फरमाए औलिया अल्लाह जे सदके में महबूब सुभानी पीराने पीर दस्तगीर ॼापंदे ॼाम सुभान अल्लाह ॼापंदे दलील कहिड़ी कंहिंखां बि खणी पुछो चवंदा दलील इहा आहे त ॼापंदे ई रोज़ो रखियऊं ॼापंदे ई रोज़ो रखियो हुओ या न ऐं रोज़ो त रखियऊं पर वरी जॾहिं ॿियो वरियो आयो न तॾहिं चंड जी बि ख़बर गौसे आज़म जे रोज़े रखण जी पई उहो भलो ज़मानो हो माण्हुनि घणेई निहारियो पर चंड रमज़ान जो नज़र आयो ई कोन तॾहिं जेके दीवाना हुआ तन चऊं अशराफ जे घर में रब हिकिड़ो अहिड़ो पुटु ॾिनो जेको हींअर ई पियो रोज़ा रखे अॼु वञो उते ऐं अबू साले मूसा जंगी दोस्त जे घरे वञी पुछो जे उन ॿारड़े अॼु खीर न पीतो हूंदो त यकीनन चंड आहे सुभान अल्लाह वञी दरवाज़े मथे सुभान अल्लाह आल बैत त साईं आल बैत नूर न अला नूर सुभान अल्लाह रहबरी उन्हनि जो कमु आहे ही वॾा त ठहियो इन्हनि जा नंढा नंढे हूंदे ई पिया रहबरी कनि सुभान अल्लाह नंढे हूंदे ई पिया हिन उम्मत खे जन्नत जी वाट ॾसनि त
अमड़ चयो अॼु खीर पीतो ई तॾहिं ख़बर पई त रमज़ान आहे, रोज़ो रखियऊं या न? ॼमंदे ई रोज़ो रखियऊं। हाणे रोज़ा पिया रखनि, अमड़ खे फिक्र त ॿारड़ो खीर पीए ई कोन थो। हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं, 4 ॾींहं जॾहिं थिया तॾहिं पंहिंजे शोहर यानी गौसे आज़म जे पीउ सॻोरे वालिद सॻोरे खे गौसे आज़म जी अमड़ चयो त ख़बर न आहे असां वारो ही जेको नंढड़ो ॿारु इहो हींअर ई रोज़ा पियो रखे, मूंखे त चई हैरत पई थिए। ॻाल्हि ई हैरत जहिड़ी न, माण्हू खे हैरत किथे थींदी? हिकिड़ो लफ़्ज़ आहे अनहोनी, न थियण जहिड़ी ॻाल्हि न थियण जहिड़ी थींदी न त हैरत थींदी। थियण जहिड़ी हुजे त हैरत कहिड़ी? थियण जहिड़ी ॻाल्हि में हैरत। हाणे ककर हुजे मींहुं वसे हैरत थींदी कोन, ककर हुजे ई न मींहुं वसे त हैरत बि थींदी, ॿियो कुझु बि थींदो, डपु थींदो। न थियण जहिड़ी ॻाल्हि। अमड़ चयो न थियण जहिड़ी ॻाल्हि, ही अञा पैदा हींअर थियो, रोज़ा पियो रखे, त इहा न थियण जहिड़ी ॻाल्हि हुई न। ऐं 60 वरे जो 50 जो न रखे त अॼु हैरत थिए कोन, पर थियणु घुरिजे। हद थी वई, हमरा 30 वरनि जो अञा बि कोन थो रहे, हाणे कॾहिं रखंदो? हिते न थियण जहिड़ी ॻाल्हि आहे न। ईमान वारो कलमा पियो पढ़े, मुरीद बि आहे ऐं मुर्शिद बि आहिनि, तॾहिं बि न को तो नमाज़ पढ़े न को रोज़ो, त हाणे इहा ॻाल्हि त न थियण जहिड़ी थी न। साईं न थियण जहिड़ी ॻाल्हि पई थिए तॾहिं त माण्हू हैरत पिया कनि, आहे छा ही थिए छा पियो? हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। महबूबे सुभानी अञा रोज़ा फ़र्ज़ बि कोन हुआ तॾहिं बि रखियाऊं, ऐं हिते सभिनी ते फ़र्ज़, नमाज़ फ़र्ज़, रोज़ो फ़र्ज़, सुनत वाजिब सभु रब जी तरफ़ां रसूल अल्लाह तौफ़ीक़ अता फ़रमाए। वालिद खे जॾहिं अमड़ चयो न रोज़ा पियो रखे, तॾहिं जवाबु छा ॾिनऊं? पाण फरमायूं हैरत तोखे थींदी, मूंखे कोन थी। तॾहिं पुछाऊं अव्हां खे हैरत सरताज, अव्हां खे हैरत छो नथी थिए? जे हैरत एतिरे लाइ नथी थिए जो अञा कुझु ॾींहं अञा ॼाओ कोन, उन खां पहिरीं ॿिन्ही जान जे सरदार जो मूंखे दीदार नसीब थियो, ऐं पाण करीम मूंखे चऊं हनी अन लक या अबा साले, सुभान अल्लाह। चऊं मूंखे का बि हैरत कोन्हे, अञा ॼाओ ई कोन, उन खां पहिरीं ॿिन्ही जहाननि जे सरदार दीदार में अची ऐं मूंखे ज़ियारत करे मूंखे फरमायूं त ए अबू साले मूसा जंगी दोस्त, तोखे लख लख मुबारकूं, सुभान अल्लाह, तोखे लख लख मुबारकूं। सयोती कल्लाहु इब्नन सालिहा हुव महबूबी व महबूबुल्लाह तआला, सयकून लहू शानुन बैनल औलिया वल अक़ताबी कशानी बैनल अंबिया वल रसूल, सुभान अल्लाह। ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो अबू साले तोखे मुबारक हुजे, तोखे रब हिकिड़ो अहिड़ो सुहिणो पुटु ॾींदो जेको मुंहिंजो बि महबूब, मुंहिंजे रब जो बि महबूब। ऐं वरी अॻिते हली वलीअनि कुतुबनि जे विच में उन जी शान इहा थींदी जीअं मूं मुहम्मद जी शान नबीअनि जे विच में, सुभान अल्लाह। अञा आया बाद में आहिनि, शान पहिरीं पई बयान थिए, ऐं शान बयान करण वारी ज़ात बि का उम्मत जी न, नबीअनि जो नबी पियो वाधायूं मुबारकबादूं ॾे त अबू साले तोखे मुबारक हुजे, पुटु तोखे रब अहिड़ो ॾींदो जेको ईंदो बाद में महबूब पहिरीं, ईंदो बाद में वलीअनि जो सरदार पहिरीं, सुभान अल्लाह। जापंद ई रखियाऊं रोज़ो। हिकिड़े मुरीद पुछो, मुरीद ओ घणो पोइ, घणो पोइ, हाणे घणो पोइ वारा विच में जेके साल गुज़रिया, मक़ाम मर्तबा, उन सभिनी खे आऊं छॾे यानी घणो बाद में हिकिड़े मुरीद पुछियो त साईं अॼु त ज़मीन आसमान ही डूंगर ही बर बहर सभु पिया सुञाणनि तव्हां अलाह जा महबूब आहियो, अवां महबूबे सुभानी आहियो, अवां वलीअनि जा सरताज आहियो, सभु पिया सुञाणनि, पर ज़रो एतिरो त मूंखे ॿुधायो अव्हां खे कॾहिं ख़बर पई त अवां अलाह जा वली आहियो? सवाल वॾो हो या न? यानी उन चयो त अॼु त सभु पिया सुञाणनि, पर अव्हां खे कॾहिं ख़बर पई त अवां अलाह जा वली, अलाह जा, इहो साईं इहो जुमिलो यादि रखिजा, अलाह जो वली, अलाह जो वली, त अवां अलाह जा वली आहियो। तॾहिं पाण जवाब में फरमायूं 8 या 9 वरहनि जी उमिरि हुई न, मुंहिंजी उमिरि हुई 8 या
नो वरिय फरमायो मूंखे तॾहिं ख़बर हुई त आउं अलाह जो वली आहियां। सुभान अल्लाह। बर्दाश्त ॾिसो 8-9 वरनि जी उमिरि में ख़बर हुई वली आहियां, पर वली वारी का बि ताक़त तॾहिं कोन दसियाऊं, न त अञा ई हैरत थी आ। एॾो त बर्दाश्त जो मादो हो, सभु बर्दाश्त कंदा रहिया। चयो मूंखे 8-9 वरनि जी उमिरि हुई तॾहिं ख़बर हुई त आउं अलाह जो। तॾहिं उन मुरीद पुछियो ख़बर कीअं पई? चई ख़बर हीअं पई, अमड़ मूंखे तयारु करे चवंदी पुट खण किताब वञ मकतब पढ़ण जे लाइ। चई आउं घरां निकिरी जॾहिं मदरसे ॾांहुं वेंदो हुअसि त विच वाट में मूं भेड़ा मलाइक सॻोरा हलंदा हुआ। ही पाण गौसे आज़म पाण पिया फरमाइनि, यानी वाट में मूं से गॾु भेड़ा पहुचाइण जे लाइ, मदरसे पहुचाइण जे लाइ मूं से गॾु फ़रिश्ता मलक सॻोरा हलंदा हुआ। ऐं बाज़ार में किथे भीड़ थींदी त मलाइक सॻोरा बर्दाश्त करे कोन सघंदा, चवंदा परे थियो ख़बर कोन्हे ख़ुदा जो वली पियो अचे। सुभान अल्लाह। ऐं पोइ पाण फरमायो आउं जॾहिं मदरसे में पहुचंदो हुअसि, मकतब में ॿारड़ा अची पहिरीं वेही रहंदा हुआ। जॾहिं जाइ न हूंदी त हू मलक सॻोरा दरवाज़े ते बीह ऐं चवंदा इफ्सहू लि वली अल्लाह, ओ ॿारड़ा जरा हेॾां होॾां थी जाइ त ॾियो, अलाह जो वली पियो अचे। सुभान अल्लाह। अलाह जो वली पियो अचे। सुभान अल्लाह। अंदाज़ो त करियो गौसे आज़म जी शान मक़ाम ऐं मर्तबो। हाणे अव्हांखे अर्ज़ु थो करियां त महबूब सुभानी मकतब में पढ़िया, पर हिते सॼो इल्मु पढ़णु मुमकिन कोन हो। उस्ताद चयो वञ कंहिं वॾे शहर में ऐं वञी दीन वारी तालीम जी तकमील कर। और साईं ॿुध जा आख़िरी ॻाल्हि अर्ज़ु